जी नाज़रीन, साही खां पोइ वरी तव्हां सां गॾु आहियूं ऐं चइबो आहे न त नंढी नंढी ॻाल्हि जी बि तारीफ़ कजे ऐं ख़ुशि थियण जी को बि सबबु थी सघे थो। ख़ुशि थियणु माण्हू खे सिखणु घुरिजे। असां ख़ुशि थियासीं, असांखे एॾी सुठी चांहि मिली, चांहि सां गॾु बिस्किट बि मिलिया, इन करे असां ॾाढा ख़ुशि आहियूं ऐं ब्रेक खां पोइ असांजो मूड जेको आहे वेतर सुठो थी वियो आहे। सही आहे न, नंढी नंढी ख़ुशी खां बि इहा बि हाणे ख़ुशी आहे त चांहि पीती थी ख़ुशि थियासीं। हाँ ज़बरदस्त ईअं आहे, ईअं हूंदो बि आहे। अच्छा हफ़ीज़ पाण सां गॾु वेठा न, इलाही देरि खां ख़ामोश आहिनि। उन्हनि खां उन्हनि जी शाइरी जेको सफ़र उन्हनि जो गुज़रियो आहे, कहिड़ी रीति आया उन्हनि जो फैमिली में हुया या उहे ई पंहिंजी फैमिली मां पहिरियां माण्हू निकिता आहिनि? छाकाणि कॾहिं न कॾहिं कंहिं फैमिली में को पहिरियों माण्हू निकिरंदो आहे, उन खां पोइ सॼी फैमिली हुन धारा में हलंदी आहे। जी ॿुधायो। अच्छा, शाइरी ऐं लिखण जी जेकॾहिं ॻाल्हि गॾियल तौरु कयूं त इहो फैक्टर सिर्फ़ु हिकु मुंहिंजे मैटरनकल मतिलबु मामो सिर्फ़ु उहो हिकु अहल बैत जी शाइरी कंदो हुयो मख़सूसु। ठीकु, मूंखे हा उहो नंढो हूंदो मूंखे इन शइ जी ख़बर न हूंदी हुई, पर जीअं वॾो थियुमि त मूंखे ख़बर पई त मामो लिखंदो आहे शाइरी बसि, ऐं मां उनखे कॾहिं बि न पढ़ियो हुयो, हाणे उनखे पढ़ियो ताज़ो ई। पर जॾहिं आउं यूनिवर्सिटी वियुसि न, उते जी मुंहिंजी पहिरियों दफ़ो मतिलबु लाइफ जा माउ ऐं पीउ खां अलॻि रहण जो जेको हॉस्टल जो डेकोरम हो न, उन मूंखे झुंझोरे विधो, उन मूंखे ॾाढो परेशान कयो पहिरीं राति ई। ऐं शयुनि जे अंदरि जेकी ग्रोथ हुई, ख़ासि करे ॾुखनि जी ऐं मजबूरियुनि जी, इन जी इंसेंट वधी थी वई त बाबा हीअ शयूं दरअसल मूंसां छो थियूं थियनि। राइट, अहिड़े तरीक़े सां जॾहिं आउं क्लासिस ऐं सभिनि शयुनि तरफ़ वञमि त डेली जा जेके बि डेली दौर जा जेके बि मसइला हुया उहे आउं ॾिसणु शुरू कयुसि। उतां ई मतिलबु असांजे अंदरि यूनिवर्सिटी जे अंदरि न हिकिड़ी एक्टिविटीज़ थींदियूं रहियूं ब्लड कैंप जे हवाले सां, अक्सर हर साल लॻंदियूं हुयूं। त उन दौर वक़्तु उहा बि कैंप लॻी, ऐं ॾिठुमि नंढनि ॿारनि खे जिन वटि ब्लड जी ॾाढी खोट हुई, उहे समहाउ ईअं हुया ऑक्सीजन ऐं ऑयल जी सूरत में, जीअं गाॾी खे अगरि ऑयल थो पवे त हुनजे अंदरि उहा रत पवे थी तॾहिं हलंदा, न त उहे पाण खे भित में मथो थो हणनि कुझु बि। त इन्हनि शयुनि मूंखे ॾाढो परेशान कयो। पोइ आउं यूनिवर्सिटी जे लास्ट ईयर माना 2014 में ऐं पहिरियों हिकिड़ो ॿाराणो मैगज़ीन निकिरंदो उत्साह जे नाले सां, उन में थैलेसमिया जे मर्ज़ जे नाले सां पहिरियों कालम लिखियो। अच्छा, कालम लिखण खां पोइ आउं यकू कालम लिखंदो रहियो सिंध जे मुख़्तलिफ़ अख़बारुनि मैगज़ीन रिसालनि में। पोइ आउं सोचियो त हीअ शॉर्ट टर्म खे असां हिनखे कीअं यूज़ कयूं त जहिड़े तरीक़े सां हीअ शइ माण्हुनि वटि सही तरीक़े सां अप्रोच थी सघे, छो त ॿ पेजिस टे पेजिस केरु पढ़े न पियो। राइट, त आउं उन आइडिया खे ॾिठो त यार हिनखे असां शाइरी जी सूरत में कीअं कन्वर्ट कयूं त जीअं साॻी ॻाल्हि नंढड़े ऐं सुहिणे नमूने सां बि पहुचे ऐं मिंट पहुचे। त पोइ आउं शाइरी जी तरफ़ वियुसि, नसरी नज़म लिखणु शुरू कया, आज़ादु नसरी नज़म, पाबंद ऐं गज़ल, अहिड़े तरीक़े सां हीअ मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी क्रिएशन आहे। पोइ आउं बुक्स पढ़िया सिंधी असां अदीबनि जा, शाइरनि जा, कुझु इंटरनेशनल पढ़िया, त इहा क्रिएटिविटी मूंखे माहौल मां मुयसरु थी आहे, माहौल जे अंदरि मजबूरियुनि मां, माहौल जे अंदरि ॾुख पीड़ा तकलीफ़ुनि मां ऐं धोखेबाज़ियुनि मां, नेचुरली जेको सभिनि इंसाननि सां थींदो आहे, मुंहिंजे अंदरि बि सभिनि इंसाननि सां थींदो आहे, पर उहो केरु कैच कंदो आहे जेको वञी क्रिएटिव थींदो आहे। न त समहाउ के सॼी ज़िंदगी शिकायत कंदा रहंदा ऐं हिक ॿिए खे ख़ुशि कंदा रहंदा या ॾुख ॾींदा रहंदा, पर उहे ईअं हलिया वेंदा। बट पोइ आउं सम्झुसि त यार लाइफ जे अंदरि मक़सदु हज़ारे आहिनि, पर हीउ हिकिड़ो मक़सदु बि हुजणु ज़रूरी आहे नौकिरी सां गॾु। माण्हू भले कमाए कुझु बि करे 24 आवर माण्हू कीअं थो मैनेज करे उहा अलॻि मसइलो आहे, बट का अहिड़ी शइ हुजे जंहिंसां शख़्सियत निखिरजी अचे, जंहिंसां अलॻि फ़न हुजे, उनजी ज़िंदगी माना अणखुट हुजे। हूअं असां मरी वेंदासीं, मां हिन महिल कुझु बि हुजां, ऑफिसर हुजां या नौकिरी हुजे मूंखे, उन सां मरी वेंदासीं, न रहंदासीं ज़िंदा। पर हीअ अहिड़ी शइ आहे जंहिंसां माण्हुनि खे बि जेकी आहे इस्लाह थींदी, माण्हुनि जे अंदरि उहो शऊर पैदा थींदो ऐं पंहिंजी ज़िंदगी बि ख़ूबसूरत घुरंदी। टाइम जो जेको स्पेंड आहे वॾे में वॾो मुंहिंजी सर्किल, आउं जंहिं शदादकोट सां वास्तो रखां त उते सम्झो कुंद ज़हनियत आहे हर मामले में, सवाइ जॉब्स जे गॾु ॿी कंहिं बि क़िस्म जी तख़लीक़कारी दौरु आहे ई कोन जंहिंसां वञी माण्हू बची सघे। होटलनि ते वेहणु ऐं अजाई गेमूं, इन्हनि में वॾो उरूज आहे। राइट, त इहा शइ मुंहिंजी माना फैक्टर में अलाह सां विधी ई कोन हुई। तव्हां सोचियो कि चेंज आणणो आहे ऐं ईअं न आहे दुनिया में हलियो वञणो, माण्हू सुञाणनि त अब्दुल हफ़ीज़ भट्टी बि का शख़्सियत हुई, इहो बि आहे, सही सही, खणी एतिरी वॾी न हुई या नंढी हुई, पर का शख़्सियत माण्हू पंहिंजो नालो छॾे वञे। तव्हां साईं, तव्हांजी किताब में अक्सर जेके आहिनि से तव्हां मुख़्तलिफ़ तारीफ़ जे लाइ जेको तव्हां ॻाल्हायो आहे, तारीफ़ लाइ कमु नाहे कबो, कम में तारीफ़ हूंदी आहे, कम में तारीफ़ हूंदी आहे, चवंदा न त हीअ क्रेडिट लाइ था कमु कनि, पंहिंजी तारीफ़ लाइ था कमु कनि। त हुन में ॻाल्हि उहा ई आहे हिकिड़ी, ॾिसो न तव्हां
कंहिंखे जेको आहे न एजुकेट कयो। इहे जेके किताब था लिखिया वञनि इन जो मक़सदु इहो आहे त असां एजुकेट था करणु चाहियूं। सही। त बाबा तारीफ़ लाइ कमु न आहे, उहो कम में जीअं त तारीफ़ आहे, सही। उहो तारीफ़ जोॻो जीअं त कमु आहे, इन्हीअ जे करे उनजी तारीफ़ थी थिए। जेको बुरो कमु कंदो उनखे बदमाश चइबो, गुंडो चइबो। माना इहे बि त हिकिड़ियूं सिफ़तूं आहिनि। सही, बिल्कुलु। बुराईअ जूं बि आहिनि त सुठाईअ जूं बि आहिनि। त इन पॉइंट ऑफ व्यू खां मूं लिखियो हो त तारीफ़ लाइ इहो ॾिसो न केॾो हिकिड़ी गुमराह कुन सोच आहे त माण्हू सुठा कम न कनि। माना इहा बि दिलचस्प ॻाल्हि आहे त तव्हां ख़ामोश हूंदो न, समाज में कुझु बि न थींदो त सभु ख़ैरु आहे। पर जेकॾहिं तव्हां को कमु कंदव न त ॾिसो त कीअं था ईअं उथी अचनि माण्हू। सही। कब्ज़ागीर बि ईंदा, माफ़ियाऊं बि ईंदियूं। इवन असांजी बदबख़्ती सिंध जी इहा बि आहे त असां पंहिंजनि मफ़ादनि जे बि ख़िलाफ़ु आहियूं, असां पंहिंजनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु आहियूं। माना इहा हैरत मूंखे हैरत थींदी आहे त इहा ॿियनि क़ौमुनि में असां अॼु ॾिसूं न, पाकिस्तान में बि उहे मुतहिद आहिनि। अमर जलील जी हिकिड़ी कहाणी त दोज़ख में हिकिड़ो खूह हुयो त ॿियनि खूहनि ते चौकीदार कोन हुयो बीठल। सिंध जो जेको खूह हुयो न, ॿियनि ते चौकीदार बीठल आहे, सिंध जो जेको खूह हो उहो ख़ाली हुयो, उते को चौकीदार न बीठो हो। त हुन सवालु पुछंदो भला ॿियनि क़ौमुनि जा खूह जेके आहिनि उते चौकीदार बीठा आहिनि ऐं सिंध जा जेके अंदरि खूह में किरिया पिया आहिनि माण्हू, इन खे चौकीदारी न खपे या चई इहे पाण ई हिक ॿिए जूं ॼंगूं छिके हेठि किराईंदा, उभरण ई न ॾींदा। त इहो रवैयो जेको आहे न असां वटि कम खे रोकणु ऐं इहो बि हिकिड़ो किराई मां ड्यूटी अटकाओ केस बि हूंदो आहे। त चवण जो मक़सदु आहे त इहे नुक़्ता ॾियण जो मक़सदु आहे एजुकेट करणु। ऐं अक्सर चवंदा आहिनि किताबनि मां कहिड़ो फ़ाइदो, किताब छा ॾींदा आहिनि। मां उनखे हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां त हिकिड़े किताब असांखे अनवर पीरज़ादो ठाहे ॾिनो ऐं उहो किताबु शेख अयाज़ जो जे काक ककोरिया कापड़ी। उहो इंतिहाई रवायती माण्हू हूंदो हो, नौजवान, इंतिहाई जज़्बाती ऐं इंतिहाई पंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ते अटकियल बीठल ऐं हिकिड़ी पसमांदा सोच वारो रवायती। उन जो शेख अयाज़ जो किताबु पढ़ियो त हुनजे पंहिंजनि लफ़्ज़नि में त मुंहिंजो अंदरि जेको आहे न, अंदरि जो जेको रवायती इंसानु उहो ईअं मूंखे महसूसु थियो ॼण त टुटी भॼी भूरा थी पियो। हाणे उन किताब हुनखे तब्दील कयो। वरी उहो किताबु हो मंसूब कामरेड सोबे ज्ञानचंदाणीअ जे नाले। त चई त शेख अयाज़ हेॾो किताबु लिखियो आहे, हीअ नई सोच ॾिनी अथई जंहिंमां मां मुतासिर थियो आहियां। उहो अर्पियो अथई त माना उहो इंसानु वरी इन खां माना वॾी ॻाल्हि आहे न जंहिंखे मनसूब कयो ऐं अर्पना कई अथई। त उनखे ॿुधाइनि त इहो असांजे ॻोठ जे भरिसां रहंदो आहे। त उन सां वञी मिलियो, उन सां मिलियो त उहो नओं अनवर पीरज़ादो ॼड़ियो, पोइ नई सोच साइंसी सोच, नओं माहौल, पोइ उहो ॻोठ में नओं ॿिज पोखियईं, हिकिड़ो नओं सिज उभरियो उन जहालत में जंहिंखे असां अनवर पीरज़ादो था चऊं। पोइ उन मां इहा साफ़ी अदीब शाइर इहा जेका हिकिड़ी लांड आहे इहा उन मां उत्साह वरितो, औरतुनि खे तालीम ॾियणु, अंग्रेज़ी तालीम ॾियणु, उनखे नौकरियूं ॾियणु। असांजे ॻोठ जो पहिरियों माण्हू हो जंहिं इहा दावा कई या इहो केस विढ़ियईं त औरत जी पंहिंजे पसंदि जी शादी थियणु घुरिजे। इहा पहिरीं ॻाल्हि सिस्टीज़ में हिकिड़ो नौजवान थो करे ऐं एॾो क्लियर हूंदो पंहिंजे लाइफ में, पंहिंजी सोच में, हैरत अंगेज़ ॻाल्हि। ॿिया बि सुठा नुक़्ता आहिनि हिन किताब में। अच्छा, तव्हां इहो चओ था त उन अॻु में अनवर पीरज़ादा साहिबु हिकिड़ा आम सोच रखंदड़ हिकिड़ा आम माण्हू हुया, पर हिन सॼो जेको इहा शइ थी उन खां पोइ उन्हनि जी सोच मटिजी ऐं उन्हनि पंहिंजे पाण खे चेंज कयो। छाकाणि ॾिसो चवंदा आहिनि त जंहिं माहौल में न हिकिड़ो ॿारु पढ़े माना पलिजे थो, वॾो थिए थो 7 साल ताईं, वधि खां 10-12 साल ताईं उनजी जेका सोच ठहे थी ऐं घणे क़दुरु सभई इन सोच खे वठी करे सॼी ज़िंदगी गुज़ारे नेठि दुनिया मां हलिया था वञनि। त
तव्हां हिन में इहा ॻाल्हि हिकिड़ी ॿुधाइण चाहिया आहे, ईअं थींदो बि आहे त माण्हू उमिरि जी कंहिं बि हिसे में पंहिंजी तरबियत करे सघे थो, पर तॾहिं नौजवान हो, तॾहिं ही मैट्रिक पढ़ंदो हुयो ऐं उन्हीअ में हुन इहा बि ॾिसो न असां मां हिते मतिलबु जे उमिरि जे हिसे में तव्हां हींअर आहियो, हिन उमिरि में माण्हू जेकॾहिं पंहिंजे अंदरि उनखे महसूसु थिए, उहो सम्झी वञे त मुंहिंजी इहे ॻाल्हियूं सुठियूं न आहिनि, त उहो उन्हनि खे मटाए नथो सघे, चेंज नथो करे सघे। न, स्कूल ऑफ थॉट ते मदार आहे। जेकॾहिं मुंहिंजो स्कूल ऑफ थॉट प्रोग्रेसिव आहे, मां जदलियाती ऐं तारीख़ी मादियत जो क़ाइल आहियां, त मां हिकिड़े ॿार खां बि सिखां थो हिन उमिरि में बि, ऐं मां सम्झां थो त सिखण जी गुंजाइश जेका आहे उहा माना हिकिड़ी ब्लेसिंग आहे। मुंहिंजो हिन में हिकिड़ो टॉपिक अथव त बेइल्मी बि गनीमत आहे। मतिलबु तव्हांखे खंघि थी थिए, तव्हांखे मुसलसल बुखार आहे, इहे अलामतूं आहिनि त तव्हांखे कोई इन्फेक्शन आहे ऐं तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो। ईअं बेइल्मी जेका आहे न उहा लिकाइण जी या शर्माइण जी ॻाल्हि न आहे। मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे न, मां ख़ुशीअ सां पुछंदुसि ऐं ख़ुशीअ सां क़बूलु कंदुसि त इहा वाक़ई मुंहिंजे इल्म में ॻाल्हि न हुई। सही, माना इहा छो जो इहा ब्लेसिंग पॉइंट आहे त तव्हांखे इहा ख़बर पए त हिन शइ जी मूंखे ख़बर न आहे। ऐं ख़राबु ॻाल्हि इहा आहे त तव्हां कंहिं ॻाल्हि खे सम्झणु नथा चाहियो, कंहिं ॻाल्हि खे सम्झण ॾांहुं तव्हां वञो नथा, तव्हां पाण खे जीअं तव्हां चयो चेंज करणु नथा चाहियो। इहे बीमारियूं ऐं इहे ईगो सां सलाड़ियल, ऐं इहो असां सम्झूं ई नथा न, असां दिमाग़ खे त ऑर्गन सम्झूं ई नथा, असां नथा सम्झूं त हुन में का गड़बड़ थी सघे थी ऐं उनखे बि सही करण जी ज़रूरत आहे। उहो उमिरि जे कंहिं बि हिसे में, के नंढे ॿार सां बि थी सघे थो ऐं के मतिलबु वॾी उमिरि जे माण्हू सां बि थी सघे थो, ऐं उनखे हिकिड़े प्रॉपर डॉक्टर जी ज़रूरत आहे, काउंसलर जी ज़रूरत आहे। ऐं हिन किताब जो हिकिड़ो आख़िरी टॉपिक आहे त काउंसलिंग जी हर माण्हूअ खे ज़रूरत हूंदी आहे। आम तासुरु ईंदो आहे त बसि स्टूडेंट्स खे कैरियर लाइ काउंसलिंग जी ज़रूरत आहे, पर काउंसलिंग जी हर माण्हूअ खे हर स्टेज ते ज़रूरत हूंदी आहे, त उहे पंहिंजा मसइला पंहिंजा आइडियाज़ शेयर कर। त काउंसलर्स बि त एतिरा हुजनि न पाण वटि? हा, उहे बि बिल्कुलु आहिनि। असां मां जी सोच ख़बर अथव, मां हर मामले में ऑप्टिमिस्टिक आहियां, परुउमीद आहियां, ऐं मां माना अलाए छो मूंखे हर माण्हूअ में जेको आहे न सुठाइयूं वधीक नज़र ईंदियूं। सही, ज़बरदस्त, तमामु सुठी ॻाल्हि, मूंखे केरु चवंदो आहे न ही करप्ट आहे, त मां चवंदो आहियां यार मूंखे त नथो लॻे, चए पियो तुंहिंजे माना उहा बेसमझी आहे या ॿाराणी आहे या सादगी आहे। मां चयो मूंखे अलाए छो माना हर क़िस्म जी मां ज़ाहिर आहे इन रवैयनि ते, इन सोचनि ते ऐं वक़्त सां ज़ाहिर आहे असांजो स्कूल ऑफ थॉट ई अहिड़ो हुयो न। अनवर साहिबु हिकिड़े रेडियो जे इंटरव्यू में हुन खां पुछियो वियो त अदीब आहियो, सहाफ़ी आहियो, बिटाई जा पारखू आहियो, एडिटर आहियो, दानिश्वर आहियो, अदबी नक़ाद आहियो, अनवर पीरज़ादो अच्छा उस्ताद आहियो। अनवर पीरज़ादो पाण खे छा थो सम्झे त हू छा आहे? त हुनखे चवंदो मूंखे ख़ुशी थींदी रेडियो ते तूं चई, इहा मुंहिंजे फ़ख़ुर जी ॻाल्हि हूंदी जेकॾहिं तव्हां मूंखे सिंध जो स्टूडेंट चओ। सही, ज़बरदस्त। ऐं उहा वाक़ई बि असां उनजी ज़िंदगीअ में ॾिठोसीं त हिकिड़ो अनपढ़ ॻोठ जो को दुकानदार ऐं बज़ारि अनपढ़, उहो जेकॾहिं अनवर साहिब खे चवे थो त बिटाई जो हीउ शेर थो, हीअ माना सही नथो चई न, त हू माना ख़ुशि थींदो, अच्छा माना वेलकम कंदो। कीअं? पोइ ॿुधाईंदो, उहा उन महिल नोट कंदो, पोइ कंहिं वॾे सेमिनार में चवंदो त मां हीअं पढ़ंदो हुयुसि, फलाणे दुकानदार मूंखे चयो त न साईं हीअ हीअं आहे, ऐं मां उन ते क़ाइल आहियां। त ज़िंदगी जेका मां चवंदो आहियां त जीअं मार्केट हूंदी आहे न, मार्केट में तव्हांखे हर क़िस्म जी शइ मिलंदी आहे। सही, सोच बि तव्हांखे मार्केट में हर क़िस्म जी मिलंदी, जीअं तव्हांखे ज़हर बि मिली सघे थो ऐं को मिठाण जी शइ बि मिली सघे थी। त सोच जेका आहे न ॿाहिरि असांजे समाज सम्झो मार्केट आहे, उन में हर क़िस्म जी सोच मिलंदी। त मां चवंदो आहियां त ज़िंदगी त सभु को गुज़ारे थो, त ज़िंदगीअ जी हासिलात छा आहे या हासिलात छा हुजणु खपे। त मां चवंदो आहियां उहा हासिलात त तव्हां जो स्कूल ऑफ थॉट छा आहे, तव्हांजो माइंड सेट छा आहे,
असां माइंड सेट ते कमु न आहियूं कंदा। कैरियर कीअं ठाहिजे, पैसा कीअं कमाइजनि, हीअं बसि सोच कहिड़ी हुजे, कहिड़ी पॉज़िटिव सोच। ऐं पॉज़िटिव सोच असां छा खे था चऊं? पॉज़िटिव सोच इहा हूंदी आहे त तव्हां ॿियनि जे बुनियादी हक़नि खे तस्लीम कयो, ॿियनि जे हक़नि खे तव्हां हिमथायो ऐं उन्हनि खे अॻिते वधायो। ऐं हर कंहिं जा जेके बुनियादी हक़ आहिनि उन जे हवाले सां तव्हां उन्हनि खे उहे हक़ ॾियारण में उन जी मदद कयो। उहा आहे पॉज़िटिव सोच। सही। जाई त हिन में काफ़ी ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त काफ़ी घणो असांजो माशरो तब्दील आहे ऐं बहितरु आहे। बहितरु आहे। कुझु शाइरी थी वञे हाणे? भले कुझु ॿुधायो शाइरी, अता कयो कुझु। हिकिड़ो नज़म आहे मुंहिंजो, उनजो उनवान आहे अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। ज़िंदगीअ जी अधु उमिरि जिस्म जी जवानीअ खे मुआशिरे जे क़ैद मां आज़ादु करण में गुज़री वञे थी। रूह त अॻु ई क़ैद आहे, पर अखियूं क़ैद न हुजण करे माज़ूर आहिनि। माज़ूर जी दिलि खे केरु भाकुर पाए छो नथो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। अखियूं ख्वाब ॾिसनि थियूं, दिलि उन्हनि खे अमल जे पाणीअ सां जवान करे थो। दिमाग़ उन में ख़ुशीअ जो साह विझे थो, पर पोइ बि ज़िंदगी रूह जी आह नथी सम्झे। न राह ॾेखारे थी, हा ख़ाली चाह चखी बदन भोरा भोरा थी हिकु महवर अंदरि लाश बणिजी वाझाए थो। केरु रुगो करे थो ख़ाली ॻाल्हियूं ऐं दिलि बहलाए थो, छो दांह वरनाए नथो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। समूरो जग मन में समोए नथो, दिलि जिगर धड़कन समुंड खे मञे ई नथो। साह जो साज़ बेमज़ो ऐं ही इंसान रत जॻो लॻे ई नथो, मूंखे पंहिंजो हित को लॻे ई नथो। तूं भला आहीं त आऊं छो पियो थो फतकां, पोइ ही घर ख़ाली छो थो लॻे। ज़िंदगी क़ैद खानो थो लॻे, आऊं सॼो मरी वेंदुसि। केरु मूंखे अॻ में पुछे छो नथो, मूंसां गॾु लुछे छो नथो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। आख़िरी बंदा। नंढड़ियूं नंढड़ियूं क़यामतूं हिन बरपा मन में, नंढड़ियूं नंढड़ियूं क़यामतूं हिन बरपा मन में, कंहिंजी अॼुकल्ह सिक नथी बीहे देर पा मन में। सदाई पिया था लालच में भॼूं, मोहबत बि हाण पाण खां मुंहुं वैया फेरायूं। पोइ बि नथा सम्झूं ही कंहिं अहिड़ी गैर आदर्शी नगरी बणाई आहे। प्यार घटि सभिनि में थोरी कावड़ सवाई आहे, जे पायूं था भाकुर त महबूब खे निज रुग तवाई आहे। हाण पाण बस कईसीं, दिलि वञी विकिणी छॾीसीं, तॾहिं हाण मन रहे ही अकेलो थो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो, अखियुनि खे केरु सम्झाए छो नथो। सही, ज़बरदस्त, तमामु सुठो। ऐं इन खां पोइ मां दावत ख़िताब ॾींदसि ज़रार पीरज़ादी साहिब खे। लॻे ईअं ई पियो स्टेज ते को इनकलाबी जेको आहे सो जंहिं तरीक़े सां पढ़िबो आहे, जेको अंदाज़ हुयो हुनजो, उन खां पोइ कंहिंखे ख़िताब लाइ दावत ॾिबी। तव्हां कॾहिं का शाइरी कई आहे सर? तव्हां कुझु ॿुधाइणु चाहियो त जेकॾहिं? मुंहिंजो हिकिड़ो मुख़्तसर नज़म आहे त ही सपनो जेको तुंहिंजे अखियुनि जे सरहदुनि अंदरि भटकी लुछी रहियो आहे। ही सपनो जेको तुंहिंजे अखियुनि जे सरहदुनि अंदरि भटकी ऐं लुछी रहियो आहे, सो तोखे बि ख़बर आहे त साबिया नाहे थियणो। ज़बरदस्त। हीउ सपनो जेको तुंहिंजे अखियुनि जे सरहदुनि अंदरि भटकी ऐं लुछी रहियो आहे, सो तोखे बि ख़बर आहे त साबिया नाहे थियणो। ऐं हीअ उमेदुनि जो ॾीओ जोतो आहे ॿारे रखियो, सो बि ज़माने जे हवाउनि में आहे उझामी वञणो। पर ए ख़्वाबनि जी शहज़ादी, इन्हनि अणसाबिया थींदड़ सपननि में बि तोखे जेकॾहिं को जीएदान मिले थो त पक ॼाण त इहे सपना तुंहिंजा के अजाया न आहे। वाह वाह, ज़बरदस्त। तव्हां माना ॻाल्हि कई उत्साह, पॉज़िटिविटी, उन्हनि खे शिकायत हुई, तव्हां कंडेम कयो था न, मतिलबु तव्हां चओ था न पॉज़िटिविटी खे ई वधीक फोकस कजे, पॉज़िटिविटी ते वधीक कमु कजे। हा, चाहे त इहा पर दिलचस्प हिकिड़ो सुवालु आहे त इहो तव्हां पुराणा क्लासिकल शाइर पढ़ो, उन खे बि ज़माने सां शिकायतूं हा सभिनी खे आहिनि। इन में इहो त सुवाल थो पैदा थिए त छा
असांजो ज़माने ते असरु नथो थिए छा, मज़हब जो, इख़्लाक़ियात जो, तसवुफ़ जो, सबक़नि जो। त मां थोरो इहो थो चाहियां त मां अख़बार में ख़ुदि इहा पॉलिसी रखंदो आहियां त बाबा हे त असां रुॻो अख़बार खे क्राइम जो हिकिड़ो सप्लीमेंट बणाए छॾियो आहे। रुॻो क्राइम आहे छा सोसाइटी में? सही। यार केरु जेको आहे लाइब्रेरी थो खोले, उहा ख़बर नथा ॾियो, केरु क़तल थो करे उनजा 3 कॉलम फोटो था ॾियो। सही, बिल्कुलु। त इहो रवैयो चेंज करणु खपे त सोसाइटी तव्हांजो जेकॾहिं समाज जेकॾहिं आईनो आहे त आईने में तव्हांजो मुस्बत शयूं बि अचणु खपनि, उहे घटि थियूं अचनि। त इहा उहा ॻाल्हि थी आहे त जेकॾहिं हिकु जाइ ते हिकु प्रोग्राम में मर्द घणा हुजनि त ठीकु आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं रुॻो औरतूं हुजनि न त माशरे में बेचैनी, रुॻो औरतुनि जी अदबी संगत, रुॻो औरतूं स्टेज ते। त मां औरतुनि जे सुफ़नि में 2 दफ़ा अहिड़ो तजुर्बो कयो आहे त फुल पेज फीमेल राइटर्स, ऐं वधि में वधि असां वटि फीमेल राइटर हूंदियूं आहिनि। पोइ उन में मूंखे ज़ाती तौर ते ख़बर आहे त केतिरी रंडकूं ऐं साज़िशूं ऐं केतिरो उनखे निंदियो वेंदो आहे। पर मां क्लियर आहियां त उहे इंसान आहिनि। इहो बि हिकिड़ो चयो वेंदो आहे त औरतूं ॿियनि खां थियूं लिखाराइनि। मां चवंदो आहियां औरतूं ॾिसो था अदाकारी थियूं कनि, औरतूं ॻाइनि थियूं, औरतूं रांदीगर आहिनि, औरतूं सियासतदान आहिनि, लिखणु बाक़ी उन्हनि खे नथो अचे। इहो मां चयो तव्हांजो अजीब फ़लसफ़ो। इहो बि वीचारनि औरतुनि ते हिकिड़ी तहमत हूंदी आहे त शक जी निगाह सां इहा पाण थोरी लिखंदी हूंदी, कंहिं लिखाए ॾिनो अथसि। त इहे रवैया छाकाणि तव्हां उनखे ज़हनी तौरु ओतिरो सम्झी न रहिया न, त उनजी ज़हनी औसर जी माना कहिड़ो लेवल आहे औरत जो। तव्हां सम्झो था त सुठो फ़हम रखंदड़ सिर्फ़ु तव्हां आहियो। औरत जीअं न हिकिड़ो चवंदा आहिनि अधु दिमाग़ चयो वेंदो आहे, त इहो ई स्कूल ऑफ थॉट खणी जेकी माण्हू हली रहिया आहिनि त उहे नथा एक्सेप्ट करे सघनि त औरत एॾो सुठो अदब लिखी सघे थी। अॼु जे दौर में मूंखां पुछो न जेकॾहिं त अॼु सिंध वटि कहिड़ो दानिश्वर आहे, त मां हिकिड़ी औरत जो नालो वठंदुमि ऐं उनखे मां साम्हूं चयो हिकिड़े प्रोग्राम में अनवर पैदादो मेले में त सिंध तब्दील थी आहे या न थी आहे। पर हीअ औरत जेका आहे न, हिननि जी सोच खे असां हर दौर में अॻिते ॾिठो आहे। उहा आहे नूरजा शाह। माना उहा जॾहिं बि ॻाल्हाईंदी आहे, जिते बि ॻाल्हाईंदी आहे, इंतिहाई थॉट प्रोवोकिंग ऐं सफ़ा नई ॻाल्हि कंदी आहे। मां साम्हूं चवंदो आहियां। जी बिल्कुलु। हा, मूं बि महसूसु कयो आहे। हर भेरे उन्हनि जी ॻाल्हियुनि में का नई ॻाल्हि तव्हांखे महसूसु थींदी आहे। त उहा ई ॻाल्हि आहे, तव्हां थोरा तब्दीली पसंदि थियो ऐं पंहिंजे ज़हन खे तव्हां ठाहियो ऐं पंहिंजी काउंसलिंग कयो ऐं पंहिंजी त तव्हांखे पाण खे सुधारण जी मर्द खे घणी ज़रूरत आहे। ऐं तब्दीली उते आई आहे जिते सुजाॻ ज़हीन मर्द आहिनि, उन्हनि हिकिड़ी सपोर्ट बि कई आहे। पर औरतूं पाण पंहिंजो हिकिड़ो उत्साह बि आहिनि, ताक़त बि आहिनि, टैलेंट बि आहे उन्हनि में, ऐं उन्हनि खे रुॻो मौक़ो मिलणु घुरिजे। सही, ज़बरदस्त। तव्हां कुझु चवणु चाहींदो हिन हवाले सां? जी हा, औरतुनि जा जेके रिकॉर्ड पैदा कनि था न, उहे सिर्फ़ु आम माण्हू आहिनि। जेके असां जहिड़ा इंटेलेक्चुअल अदीब आहिनि न, उहे बाक़ाइदे उन्हनि खे हिमथाए अॻिते आणनि था। न साईं, वेरी ट्रू। अॼु जा दानिश्वर ॾिसो न, हिकिड़ो असांजो अदबी प्रोग्राम हो, उन में मां हिकिड़ी आइडिया ॾिनी त तव्हां शेख अयाज़ जा शागिर्द आहियो, पर तव्हां अयाज़ मेले जी हिमत अफ़ज़ाई नथा कयो। छो त उन जूं ऑर्गेनाइज़र 2 औरतूं आहिनि। हाणे तव्हां जेको कमु तव्हांखे करणु खपे तव्हां नथा कयो, हो कनि थियूं, त तव्हां उनखे तस्लीम त कयो। रहंदो नेगेटिविटी दानिश्वर बि सिंध जे अंदरि साईं मां उहा ॻाल्हि थो कयां, जेकी मेजॉरिटी आहे न आम माण्हुनि जी जेके औरतुनि ते बाक़ाइदे तनक़ीद थी करे, उहे घणा आहिनि। असां अदीबनि में भले 1 या 2 हूंदा जेके औरतुनि जे लाइ सड़ंदा हूंदा, ठीकु,
पर घणाई जेका आहे असांजे सिंध जे अंदरि उहा आहे जेका पढ़ियल न आहे या जेका पढ़े थी त उन सोच उन्हनि जी उन जे अंदरि ग्रोथ न आहे आई या उनखे फैमिली बैकग्राउंड जे अंदरि उनखे सम्झाए न वियो आहे त औरत जो जेको किरदारु आहे उहो अहिड़े तरीक़े सां आहे उन्हनि खे उहो नथो ॿुधायो औरत जे लाइ सिर्फ़ु मक़सूद शादी करणी आहे ॿार पैदा करणा मशीनरी टाइप घर जा कमु कंदी पर्दो आहे गुनाह थींदो इज़त आहे इहे क़िस्म जा टर्म्स यूज़ थियनि था ग़लति आहिनि जेके इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त सुठो लिखण ऐं सुठो हुअण में वॾो फ़र्क़ु आहे तमामु ऐं घणा माण्हू चवंदा आहिनि त अदीब जो इहो कमु थोरी आहे त सुठो हुजे हुनजो कमु आहे हिकिड़ो शाहकार फ़न तव्हांखे आॾो पेश करे थो जंहिं ते तव्हां वाह वाह कयो था फ़नून लतीफ़ा जी हिकिड़ी किरदारु जेको आहे न हिते आणे थो असांखे मंज़िल ते मिसाल मां केॾो भलो लिखां पर मुंहिंजो तव्हां सां सलाम दुआ जे मामले में ईगो इग्नोरेंस आहे मां इन्हनि चैनलनि ते या ॿियनि अंदरि मुआशिरे जे अंदरि डीलिंग कीअं कंदुमि माना मुंहिंजी तख़लीक़ कीअं ईंदी बिल्कुलु पहिरियों मां जेको अव्वल जेको असांजो प्रियोरिटी हुजे उहो इख़लाक़ हुजे औरत सां मर्द सां ग्रुपिंग में चैनल्स ते टीवियुनि ते प्रोग्रामनि में मुशाइरनि में ऑटोमेटिक किरदारु तव्हांखे चवंदो यार हीउ भलो माण्हू आहे ऐं भलो तख़लीक़ार बि आहे वरी पोइ माण्हू तख़लीक़ पेश करे त पहिरियों जेको आहे सर इख़लाक़ आहे न न अमल सां वॾियूं तब्दीलियूं थियूं अचनि ऐं आयूं बि आहिनि तारीख़ बि आहे मिसाल बि ॾेई सघजनि जी जी हा ज़िंदगी जे हासिलात बाबति बि तव्हां कोई इनमें टॉपिक रखियो आहे हा मां इहो ई चयो त असां इहो सोचींदा आहियूं न त भई ज़िंदगी छा ॾिनो जेकॾहिं असां मां इहो चवां त मां इहो सोचींदुसि त भई ज़िंदगी जो असुलु हासिलु आहे माइंड सेट तव्हां सोच कहिड़ी था इख़्तियार कयो तव्हां मार्केट में हर क़िस्म जी सोच पई आहे तव्हां उन मां कहिड़ी सोच खे पंहिंजो स्कूल ऑफ थॉट था बणायो नालो न पुछो माण्हूअ खां पुछो तुंहिंजो स्कूल ऑफ थॉट छा आहे उहो ॿुधाईंदो न मां फलाणी पार्टीअ जो आहियां फलाणे फ़िक्र सां थो तालुक़ु रखां त उनजो सॼो प्रोफाइल डिजिटल जेको आहे हुनजो अल्ट्रासाउंड तव्हांजे आॾो अची वेंदो त कमु करणु खपे सोच ते ऐं असां ज़िंदगीअ में इम्तिहान ॾींदासीं कंहिं टेस्ट में वेहंदासीं कंहिं जॉब लाइ वेंदासीं तयारी कंदासीं होमवर्क कंदासीं ज़िंदगी अहिड़ी शइ आहे जंहिं बाबति असां होमवर्क नथा कयूं हाणे मिसाल मां ज़हनी तौर ते ऐं मूंखे हैरत थींदी आहे ॿिया आम माण्हू या अदीब त छॾ या तव्हां जॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस में था वियो सियासतदान आहिनि त उते तव्हांखे सुवाल त पुछबा न सुवाल ते चिड़ी था वञो पोइ प्रेस कॉन्फ्रेंस छो था कयो प्रेस कॉन्फ्रेंस मां त तव्हांखे भया ई इन जे करे आयो न भाई हीउ असांजो मौक़िफ़ आहे अॻु में तव्हां पंहिंजो पेश कंदा उन खां पोइ मां सवाल थींदा हे सवाल त उबता सोबता जवाब इन जे करे त होमवर्क नथा कनि पंहिंजी सोच ते त ज़िंदगीअ जी सभ खां वॾी हासिलात इहा आहे त उहो माइंड सेट कहिड़ो थो इख़्तियार कजे पंहिंजी लाइफ मां ऐं मुंहिंजी सलाह हूंदी त उहो स्कूल ऑफ थॉट प्रोग्रेसिव हुजणु खपे प्रोग्रेसिवनेस में सभु कुझु अची थो वञे उन में इंसानी हक़ था अची वञनि उन में बुनियादी आज़ादियूं थियूं अची वञनि उन में औरत खे इंसानु सम्झणु थो अची वञे उन में जेको आहे सो ॿारनि जी इज़त उहो स्कूल ऑफ थॉट करे थो सघे जेको प्रोग्रेसिव आहे हर माण्हूअ खां उहो सिखी सघे थो जेको प्रोग्रेसिव आहे जेको जदलियाती मादियत जो क़ाइल आहे जेको तारीख़ी मादियत जो क़ाइल आहे जेको सुठाईअ ते थो यकीन रखे जेको तब्दीलीअ ते थो यकीन रखे हर क़िस्म जी तब्दीलीअ खे जेको तस्लीम थो करे उहो प्रोग्रेसिव माइंड सेट आहे मुंहिंजी सलाह इहा हूंदी हर माण्हूअ खे त इहो स्कूल ऑफ थॉट चूंडनि जंहिंमें फुल स्टॉप न आहे माना काम आहे अॼु जी ॻाल्हि किथे बीह रहियो त तव्हां त हुतां पोइ ख़तमु आयो न हाणे असां वटि केतिरा ई अहिड़ा अदीब ऐं दानिश्वर आहिनि हिन किताब में आहे टॉपिक त जेको पाण खे तनक़ीद खां मथां सम्झे न माना उनजो ज़वाल शुरू आहे जेको तनक़ीद खां मथां सम्झे उनजो ज़वाल शुरू आहे मां व्हाट्सएप ग्रुपनि ते इहा रवायत क़ाइमु कई त मूं ते तनक़ीद कयो ऐं मां वेलकम कंदो आहियां इन जे करे त उहे ॻाल्हाइनि भली उहे भली तनक़ीद कंदा रहनि तनक़ीद खे जेकॾहिं असां पढ़ियल लिखियल अदीब सहाफ़ी दानिश्वर
मौक़ो न ॾींदासीं न, बर्दाश्त न कंदासीं, माना असां गैर नज़रियाती ज़हन जा मालिक आहियूं। सही। नज़रियाती माण्हू हमेशह सवाल खे एप्रिशिएट कंदो, तनक़ीद खे वेलकम कंदो। इहो रवैयो प्रोग्रेस माइंड सेट खे मिलंदो, हुन में बर्दाश्त बि हूंदी, उहो गुड लिसनर बि हूंदो। इन में हिन किताब जो हिकिड़ो इहो बि जोहर आहे। गुड लिसनर सभिनी खां वॾी क्वालिटी आहे, मां सम्झां थी। तमामु हा, बिल्कुलु इहा क्वालिटी हर कंहिं में हुजे ई नथी। असांखे यादि आहे अनवर साहब सां असां को मसइलो शेयर कंदा हुआसीं, पर को मानी थो पियो खाए त असां इहो चवंदासीं हेॾो तकरीर करे वियासीं, बाबे त जवाब ई कोन ॾिनो, अलाए ॿुधई बि, अलाए सम्झई बि, अलाए नज़र अंदाज़ कयईं। सही। त उहो पहिरियों ॿुधंदो हो चङी तरह कंप्लीट, भली ॻाल्हाए विच में हीअं न थींदो आहे, हूअं न थींदो आहे, विच में मुदाख़लत न, चङी तरह ॿुधी पोइ जॾहिं जवाबु ॾींदो हो न, पोइ हुन आख़िरी जेको जुमिलो असां अदा कयोसीं उतां खां शुरू कंदो त पहिरें जुमिले खां पोइ एंड कंदो, ईअं समअप करे वेंदो। सही, बिल्कुलु। त इहे शयूं आहिनि सिखण जूं। हाणे तव्हां प्रोग्रामनि में मिसाल सदर थींदा आहिनि माण्हू स्टेजनि ते, भई अॼु फलाणो सदर, जी जी बिल्कुलु। पर सदर थियण जा बि के आदाब आहिनि। हाणे उहो इहो सिखणु खपे न, त भाउ मूंखे जो हिन प्रोग्राम जो अदबी गजाणीअ जो सदर कयो अथनि, त मुंहिंजी तक़ाज़ा छा आहे, मुंहिंजो कमु छा आहे। मुंहिंजो कमु इहो आहे त मां उन सॼो जेको ॻाल्हायो वियो प्रोग्राम खे उनखे कंक्लूड कयां, समअप ॾियां ऐं उन में आख़िरी राय ॾियां। सही। त इहे शयूं इवन सिखण जूं हूंदियूं आहिनि। बिल्कुलु। त सिखण जी गुंजाइश मां त चवां त हर क़दम ते, हर जाइ ते, हर लम्हे आहे। इन में केरु दावा नथो करे सघे त मां इल्म में अकुल आहियां या कुल अकुल आहियां, इहा केरु दावा करे नथो सघे, हीअ मुसलसल। अच्छा साईं, असां जॾहिं ॻाल्हि थिए पई हिन जो स्कूल ऑफ थॉट, सभिनी खां तव्हांजो स्कूल ऑफ थॉट छा आहे असल में? वाह। अच्छा, स्कूल ऑफ थॉट हमेशह जेको असांजे मुआशरे खे ॾिसी करे स्कूल ऑफ थॉट क्रिएट थींदो आहे। सही। ठीकु, हिकु इंसानु जेकॾहिं हिते पैदा थियो आहे ऐं उनजे अंदरि उहे जेके ज़रिया आहिनि उनखे कहिड़ा कहिड़ा मिलनि था, त हू उतां उनखे उहो अंदरि जेके न थॉट्स वेंदा आहिनि। बेसिकली हीअं आहे, असांजी नेचर जेकी बीइंग आहे उहा ईअं आहे, फिलोसॉफी जेकॾहिं असां बयान ते ॻाल्हि कयूं त तव्हांजे अंदरि हिकु मुकमिल यूनिवर्स आहे। हाणे उन मां तव्हांखे सिखणो आहे, उन मां तव्हांजूं एक्टिविटीज़ थींदियूं, उन मां तव्हांजूं सभु सरगर्मियूं, लाहा चाढ़ा, उनखे तव्हां पाण उन इल्म खे सम्झी करे अॻिते वधंदव। बट असांजे मुआशरे जे अंदरि जेके असांजा ज़हनी जेके बुनियादी जेके थॉट्स आहिनि उहे विधा वञनि था या असां पाण उनखे गेन था कयूं, त उतां जेको मामिलो सॼो जेको आहे या त ठहे थो या त ख़राबु थो थिए। त ॿियो इहो आहे त जेकॾहिं स्कूल ऑफ थॉट्स में ॿ शयूं अचणु घुरिजनि हिकु इंसान वटि। हिकु त फ्रीडम उहा न, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन या फ्रीडम ऑफ बदइख़लाक़ी या फ्रीडम ऑफ समहाउ कुझु। फ्रीडम जो मतिलबु इहो आहे त तव्हां हिते पाण बि अॻिते वधो ऐं ॿियनि खे बि पाण सां गॾु खणी अॻिते वधो। अकेलो इंसानु कॾहिं बि कामयाबु न थींदो आहे, कामयाबी जेको थींदो आहे उनजे पोयां टीम हूंदी आहे। ऐं ॿियो, तव्हां वटि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो फ्रीडम या आज़ादी या न हुजे त मां जो जेको माइंड सेट आहे सिर्फ़ु ख़ाली माइंड सेट रखिणो आहे, माना इंटेलेक्चुअलिज़म सिर्फ़ु हुजे न, बल्कि उन सां गॾु ज़रियो बि हुजे त तव्हां कमायो कीअं था। छो त वॾा वॾा तख़लीकार बुख विघे मरी विया, ठीकु, कुझु बीमारियुनि में मरी विया, वॾा वॾा इंटेलेक्चुअल, उन्हनि वटि कुझु हुयो ई कोन, उन जॉबलेस हुया, हालांकि इंटेलेक्चुअल लेवल वॾे दर्जे जी हुई, ठीकु, उहे कीअं मरिया, उन्हनि जी शइ उहा उन तरीक़े सां आवाम ताईं पहुती बि कोन, त उन वटि रिसोर्सिस कोन हुया, वॾा मतिलबु असां चऊं खोड़ असांजा शाइर अदीब जेके आहिनि उहे ईअं मरिया आहिनि। त इहे ॿई शयूं माइंड सेट सां गॾु तव्हां वटि अर्निंग सोर्सिस बि हुजनि, त जीअं तव्हां इहो ख़ाली तख़लीकार कम जो कोन्हे। अच्छा, हलो पाण हिन सां गॾु नंढी साई वठो त नाज़रीन, नंढी साई वठी पोइ मोटी था अचूं। जी नाज़रीन, साई खां पोइ वरी सां हाज़िर आहियूं ऐं कुझु मुंझारा ज़हन में जेके सम्झणु चाहे रहिया आहियूं, सीनियर माण्हू पाण सां गॾु आहिनि। साईं, तव्हां इन में तारीख़ जे हवाले सां बि कुझु ज़िक्र कयो आहे। तारीख़ माण्हूअ खे पंहिंजी तारीख़ ठाहिण जो मौक़ो ॾींदी आहे। वाह जी लाइन आहे, ज़बरदस्त। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त असांखे मिसाल असां इलेक्शन था विढ़ूं, वारो वारो महिनत था कयूं, विढ़ूं था, अदबी संगत जो सेक्रेटरी थियणो आहे, विढ़ूं था, उहिदो वठिणो आहे, उन लाइ विढ़ूं था, पर उहिदो वठी पोइ तव्हां चुप छो था थी वञो। माना तव्हां हर कमु जेको आहे न, नंढो या वॾो कंहिं जाइ ते
मिसाल मां अॼु अख़बार जो एडिटर आहियां त मां इन सोच सां उन जी एडिटर थो थियां त मूंखे हिन अख़बार खे छा करिणो आहे। अॼु जे दौर में जॾहिं प्रिंट मीडिया ख़तमु थींदी थी वञे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया हावी थींदी थी वञे त मूं वटि हिकिड़ो विजन आहे सही त मां हाणे हिन अख़बार खे कीअं ठाहियां। इहो मूंखे मौक़ो मिलियो आहे तारीख़ में त मां पंहिंजी हाणे अख़बार ते घणो नथा ॻाल्हायूं पर चवण जो मक़सदु आहे त जंहिंखे जेको बि उहिदो थो मिले न तव्हांखे मिलियो आहे या कंहिंखे त इहो तव्हां खे तारीख़ मां थो चवां मौक़ो ॾिनो आहे। सही त हाणे उन्हीअ जो अहसासु करणु या उन्हीअ खे महसूसु करणु हर को नथो सम्झे इहा ॻाल्हि। त हाणे मां इहा पंहिंजी तारीख़ बि ठाहिणु आहे ऐं ग़रीब हुजे जीअं साईं चयो न तालीम हर कंहिंखे हासिलु करणु जे मूंखे इन में मां इहो बि लिखियो आहे त ज़िंदगीअ में हर माण्हूअ खे पोइ भली चांहि ठाहिण वारो हुजे स्वीपर हुजे घटि ज़ात जो माण्हू हुजे हिकु भेरो ज़िंदगी हुनखे ज़रूरु मौक़ो ॾींदी आहे उभरण जो। हाणे उहो मौक़ो जेकॾहिं पाण ज़ाया थो करे त उहा ॿी ॻाल्हि आहे। त ईअं जंहिंखे त जेके बि तव्हां DC था थियो तव्हां कंहिं इदारे जा मालिक था थियो तव्हांखे का सुठी जॉब थी मिले त मां इन अहसास विचां थो सम्झां त उहा उनखे तारीख़ थी मौक़ो ॾिए ऐं पंहिंजी तारीख़ ठाहिण जो। पर असां उहिदा वठी ऐं बसि चुप थी था वेही रहूं ज़ाया था कयूं पर पंहिंजी तारीख़ ठाहिण वारी सोच नथा इख़्तियार कयूं। इहो ज़ोर हो मुंहिंजो इन ते। अच्छा इहो तव्हां लिखियो सोचनि ऐं रवैयनि जो डिजिटल अल्ट्रासाउंड ते तव्हांखे मोट कहिड़ी मिली आहे? मतिलबु तव्हांखे ज़रा हर कोई त तव्हांजी ॻाल्हि खां एग्री न कंदो न। हा त पोइ अहिड़ा बि माण्हू हूंदा जेकी चई रहिया हूंदा ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॾिनो आहे हिकिड़ो कॉन्सेप्ट। असल में उहो चइबो आहे न त बीठल तलाउ में पथर उछलिजे त हीअ मां लिखंदो हुअमि असल में फेसबुक ते रोज़ अॼु जी ॻाल्हि ठीकु इहे असल में सोशल मीडिया जूं पोस्टूं आहिनि इन जे करे। ऐं ॿियो त जीअं त मां उन ते डिजिटल फॉर्म में लिखियूं मोबाइल ते लिखियूं फेसबुक ते लिखियूं त उते मां इन्हनि रवैयनि ते जो लिखियो त उते जिन खे सम्झ में अचे पोइ त मां टारगेट थियो आहियां। माना मिसाल तव्हां भिटाई जा पारखू आहियो पर तव्हांजे किरदार मां छो नथो नज़र अचे त भिटाई जा पारखू हुन में बेचैनी अची वई या ईअं जेकॾहिं कंहिं ते ॻाल्हाइजे पियो त उहो ईअं पिया सम्झनि त इहा असां ते थो ॻाल्हाए त ईअं रोज़ त तॾहिं ई बेचैनी पैदा थी हुई त हीअ बेचैनी पैदा हिन कई हुई पर किताब जी शिकिल में हिन जो ॾाढो सुठो रिस्पॉन्स अञा ताईं मिलियो आहे। हीउ जेको प्रोग्राम आहे मां सम्झां थो इहो बि हिन किताब हिकिड़े मां सम्झां थो इहो हिकिड़ी तव्हांजी सोच जो इहो मज़हर आहे या तव्हांजी इदारे जी सोच आहे त हिकु सुठे किताब खे प्रोमोट करणु उहो किताब वरी ॾेखारे त छॾियां साईं जो कयो आहे ओॾीमहिल सही ज़ूम न थियो हुयो ऐं हिकिड़ो मां सम्झां थो हिनखे जेको आहे सो सुहिणे नमूने ॾेखारियो सोचनि ऐं रवैयनि जो डिजिटल अल्ट्रासाउंड। इहो मां सम्झां थो त क्रेडिट धरती टीवीअ ॾे वञे थो जंहिं हिन ते हिकिड़ो तफ़सीली तारीफ़ किताब जो पेश कयो आहे लेखक जी ज़बानी। हा ज़बरदस्त तमामु। ऐं डिजिटल अल्ट्रासाउंड जेका तव्हां ॻाल्हि कई न जेको हिकिड़ी वेड़ हिकिड़ी वॉर जी तरफ़ असां अलाए फेसबुक छा आहे मूंखे त सम्झ में न ईंदो। फेसबुक खे उहो ई ॻाल्हि आहे त मुस्बत इस्तेमालु कजे त कहिड़ी सुठी शइ आहे पर रुॻो हिक ॿिए जी जेको आहे सो उते तनक़ीद कजे तरकीद बराए तनक़ीद कजे हिन में ॿोली जो ख़्यालु न रखिजे असांखे असांजी सोसाइटी छा सेखारे रही आहे हुनजो ख़्यालु न रखिजे। अच्छा तव्हांजे अंदरि जो शाइर कुझु ॿुधाइणु चाहे रहियो आहे हींअर पाण वटि थोरो टाइम बचियो आहे। जी मुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे सिंध जे अंदरि औरत जो किरदारु ॿिन्हिनि जो पाण में रिश्तो हिकिड़ो बयानु करण जी कोशिशि कई आहे। सिंध जहिड़ी सुहिणी ॿी का शइ नाहे मूंखे हिकु रेड़ियूं पाईंदड़ माज़ूर फ़क़ीर शख़्स चयो त आउं सिंध में बेखौफ़ रस्तनि ते घुमी पिनी खावां थो। सिंध में राति जो रस्तनि ते मजबूर ऐं मुआशिरे जी पाबंदियुनि में अधु मरियल लाश औरतुनि लाइ दुआ घुरी सुम्हां थो। मुंहिंजी सिंध में औरत पंहिंजा सुहिणा ख़्वाब पूरा करे थी। हा मुहबत जो मंदिर ठाहे सभिनि सां इख़लाक़ सां मिले थी
जुस्तजू जी जोत जलाए जले थी, कुराड़े पीर सां भाकुर पाए मिले थी, नंढड़नि ॿारनि खे सीने सां सांढे खिले थी। हिन सिंध में हर सिंधी अॻिते वधे थो, कामयाबियुनि जे मंज़िल ते आसमान जो आवाज़ थी उभ ॾारे थो। हा, इन में रहंदड़ हर जिंद जहिड़ी शइ ॿी का नाहे, मुंहिंजे सिंध जहिड़ी सुहिणी ॿी का शइ नाहे। जिते सावन पननि ते औरत भर्त जड़े थी ऐं जिते मन में महबूब समाए जीअण जी विनती कजे थी, थर पार कर में हथ जे हुनर सां माउ हिकु गुॾड़ी ठाहे थी, सदाईं जिए थी हू ॾुखनि सां विढ़े थी, उथे थी अचे थी, ऐं ससुई बणिजी कंडनि ते कुॾे थी, मारुई बणिजी मलीर मन में समाए थी, दुनिया में रस्ता रोक कंदड़नि खे सबक़ सेखारे थी। हिन सिंध में सभु आज़ादु आहिनि, नंढड़ा सुहिणा ॿारड़ा सिज जियां शहज़ाद आहिनि। हिन सिंध में हार पे जहिड़ी सुहिणी ॿी का शइ नाहे, मुंहिंजे सिंध जहिड़ी सुहिणी ॿी का शइ नाहे। ज़बरदस्त, तमामु सुठो, तमामु बहितरीनु। साईं को शॉर्ट मैसेज ॾेई छॾियोसि वञण वारा आहिनि, डिजिटल मैसेज ॾेई छॾियो। हा, शॉर्ट मैसेज इहो ई आहे त तव्हां पंहिंजी सोच ते कमु कयो ऐं उन में तव्हांखे ऐं स्टडी जेका आहे न, तव्हांखे एजुकेशन जेका आहे उहा हर सतह ते हासिलु करणु घुरिजे। उहा तदरीसी तालीम हुजे या फ़िक्री तालीम हुजे या तब्दीलीअ जी तालीम हुजे, हर क़िस्म जी तब्दीली, हर क़िस्म जी मुस्बत सोच खे ॿई हथ विझी सभु उन में हिसो पंहिंजो पंहिंजो विझनि। जीअं अॼु तव्हां हिकु किताब खे प्रोमोट कयो आहे, ईअं असां समाज जे रवैयनि खे, सुठनि रवैयनि खे बि प्रमोट कयो ऐं रोल मॉडल शख़्सियतनि खे आणिजे ऐं उनखे प्रोमोट कजे। सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी। मुतालो कजे, मुतालो करे ई तव्हां वधीक जेको आहे सो पंहिंजी शख़्सियत खे हीअं न ठहंदी आहे शख़्सियत, उन ते कमु करिणो पवंदो आहे। उहो कमु पाण खे करिणो पवंदो। टाइम जेको आहे ॼाणी जो अची चुको आहे। साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी, तव्हां आयो, तव्हांजी हफ़ीज़ साहब महिरबानी। सुभाणे वरी मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त ॾियो, सदाईं गॾु। Morning, baby.